सुजावल में जाती वासियुनि पारां बानाबाद पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ एहतियात। असां ते हमिलो कंदड़नि जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे, इंसाफ़ कयो वञे। मुतालबो जाती तहलके जे ॻोठु अली मोहम्मद बारनि जे रवासीन पीरसन अहमद बारनि, मुस्मात बसरा ऐं ॿियनि प्रेस क्लब सुजावल में सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त ॻोठ जे बाअसर माण्हुनि शबीर, हैदर, अमीन ऐं शरीफ़ बारनि असां ते बिला जवाज़ हमिलो करे सख़्तु तशद्दुद करे ज़ख़्मी कयो आहे। असां अहिड़ो फ़रियाद बानाबाद पुलिस खे ॾिनो पर इंचार्ज अली मोहम्मद बारनि असां खां रिश्वत वठी जवाबदारनि सां मिली वियो ऐं जवाबदार धुर खां अलॻिरी रिश्वत वठी। जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया। हिननि एसएसपी सुजावल सैयद इमदाद अली शाह खां मुतालबो कयो त असां ते हमिलो कंदड़नि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुलिस इंचार्ज अली मोहम्मद बारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।